अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां आहियां मंजर अज़ीज़। सब खां पहिरां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। पीपुल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून पंजाब जी वॾी वज़ारत लाइ मुस्लिम लीग काफ जे अॻवान चौधरी परवेज़ इलाही जे नाले ते राज़ी। ज़रियनि मूजिब पीपुल्स पार्टी जे सीनियर अॻवान मुस्लिम लीग काफ खे पीपी ऐं नून लीग जे फ़ैसिले जो पैगाम पहुचाए छॾियो। 24 कलाकनि अंदरि बाज़ाब्ता ऐलान कयो वेंदो। मुस्लिम लीग काफ पंजाब की वॾी वज़ारत ॾियण वारो पीपी ऐं नून लीग जो पैगाम मिलण बैदि हुकूमत का रस्ता आधार करण जो इशारो ॾेई छॾियो। MQM ऐं बलोचिस्तान अवामी पार्टी की हिमायत हुजण जी बि दावा। चौधरी भाइर मुस्लिम लीग नून की क़यादत से मुलाक़ात लाइ बि राज़ी थी विया। परवेज़ इलाही चयो आहे त हू पंहिंजो फ़ैसिलो करे चुका साथियुनि सां मुशावरत करे रहिया आहिनि। मुस्लिम लीग काफ MQM ऐं बलोचिस्तान अवामी पार्टी गॾिजी हली रहियूं आहिनि। अपोजिशन इत्तेहाद में वयासीं त वज़ारतुनि तां इस्तीफ़ा ॾींदासीं। शहबाज शरीफ सां कंहिं बि वक़्तु मुलाक़ात थी सघे थी। जहांगीर तरीन ग्रुप जो ओन चौधरी मुलाक़ात लाइ आयो हो ऐं हिकु ॿिनि ॾींहनि में हू बि पंहिंजी हिमायत जो ॿुधाईंदा। तरीन ग्रुप ऐं चौधरी भाइरनि में मुलाक़ात तय थी वई। कप्तान जो वधीक हिक रांदीगर अलविदा चवण लाइ तैयार। PTI जे MNA डॉक्टर आमिर लियाकत पार्टी का रस्ता आधार करण जो फ़ैसिलो करे छॾियो। आमिर लियाकत वज़ीर आज़म के न घबराइण जो मशवरो ॾींदे चयो आहे त जेकी अवां खे चाहिनि था उहे अवां जी बदतरीन वर्ताव बावजूद तव्हां सां गॾु आहिनि। अल्लाह ताला पाकिस्तान लाइ बहितर फरमाईंदो, उन खां पोइ असांजा रस्ता आधार। अगर हमारे नंबर्स पूरा नहीं होते तो इमरान इतना परेशान होता। अगर हमारे नंबर्स पूरे नहीं होते तो इमरान गाली देने पे मजबूर होता। वजीर आजम साहब हॉट का शिकार है, घबरा चुका है, गाली देने पे उतर आया है और वो सिर्फ इसलिए कि अब उसका शिकस्त नजर आ रहा है। ये ना जमहूरियत में यकीन रखता है, ना कानून में यकीन रखता है, ना इंसाफ में यकीन रखता है। ये फिक्स मैच में यकीन रख सारे इस मुल्क की जमहूरी कुव्वतें जमहूरी हथियार इस्तेमाल कर रहे हैं एक गैर जमहूरी शख्स को चैलेंज करना। हम इलेक्शन कमीशन से मुतालबा करते हैं, रिक्वेस्ट करते हैं कि अदम एतमाद दाखिल हुआ है पार्लियामान में, जल्द से जल्द फॉरेन फंडिंग केस का भी आप अपना फैसला सुना दे। दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा। दुनिया खे नज़र अची रहियो आहे त वज़ीर आज़म धांधली करण वञी रहियो आहे। वोट जो तहफ़ुज़ कयो वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी जी आला अदलिया ऐं इलेक्शन कमीशन खे अपील। PP चेयरमैन चयो आहे त इदारनि खे तकरारी न आईनी ऐं जमहूरी कमु करणो आहे। असेंबली मेंबरनि खे वोट ॾियण जो हक़ ॾिनो वञे। वज़ीर आज़म मैच फिक्स ते यकीन रखे थो। हारायल शख़्स बाल टेम्परिंग शुरू करे छॾींदो आहे। वज़ीर आज़म ॻणप पूरी करण बदिरां धांधली जी कोशिश करे रहियो आहे। इलेक्शन कमीशन के दरख़्वास्त आहे त फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो तकड़ो ॿुधायो वञे। वज़ीर आज़म खां पुछणु चाहियां थो त तकरीर में जानवर कंहिंखे चई रहियो हो। क्योंकि आप बाशऊर लोग हैं, मुझे ये बताएं कि इमरान खान को सियासत में आने की जरूरत क्या थी 25 साल पहले? अल्लाह इमरान खान को सब कुछ दे चुका था। जो भी मैं जिंदगी में चाहता था अल्लाह वो दे चुका था। मैं सिर्फ एक वजह से आया था और मैं नौजवानों आपके लिए, क्योंकि आप इस मुल्क का मुस्तकबिल है।
रियासत के केराइण लाइ ज़मीर ख़रीद कया था वञनि ॾोहारियुनि खे रोकण इलेक्शन कमीशन ऐं अदलिया जी ज़िम्मेवारी आहे। को पैसनि जे ज़ोर ते हुकूमत केराइण जी कोशिश करे त क़ौम उन जो मुक़ाबिलो कंदी आहे। सियासत में उन लाइ न आयो हुअसि त पटाटनि ऐं टमाटनि जूं क़ीमतूं पुछा कंदो वतां। लीडर कॾहिं बि कंहिं जे साम्हूं न झुकंदो आहे। ॿियनि खे ख़ुशि करण लाइ मुल्क के नुक़सान पहुंचाइण जी इजाज़त कॾहिं बि न ॾींदुसि। वज़ीर आज़म इमरान खान जो हाफ़िज़ाबाद में जलसे के ख़िताब। संदसि चवण आहे त 20 वधीक खां वधीक सफ़ीरनि खे चयो त ड्रोन हमलनि जी मुख़ालिफ़त छो पिया कयो। मूं जवाब ॾिनो त लंडन में हिकु दहशतगर्द खे विहारियो वियो आहे। उन दहशतगर्द कराची जे माण्हुनि जो क़त्ल आम कयो। पीडीएम सरबराह मौलाना फजलुर रहमान चयो आहे त 10 लख माण्हू गॾु करण इमरान खान जे वस जी ॻाल्हि नाहे। वज़ीर आज़म में हिम्मत आहे त 172 माण्हू पूरा करे ॾेखारे। सॼे मुल्क जो अवाम तयार रहे। खेनि कंहिं बि वक़्तु इस्लामाबाद घुराए सघिजे थो। इमरान खान अक्सरियत विञाए चुको आहे। एस्टेब्लिशमेंट ऐं ब्यूरोक्रेसी संदसि को बि हुकुम मञण जी पाबंद न आहे। नाला बिगाड़न ऐं लक़ब ॾियण ते इमरान खान ते चौधरी शुजात जी तनक़ीद। चयाईं वज़ीर आज़म रियासत मदीना जी हमेशा ॻाल्हि कंदो आहे। सुठो थिए हा त सूरतुल हिजरा जी आयत नंबर 11 बि तर्जुमे सां पढ़ी वठे हा। रब पाक कंहिंखे ख़राब नाले सां कोठण ऐं मज़ाक उॾाइण खां मना कयो आहे। समूरा सियासतदान शाइस्तगी ऐं रवादारी जो दामन न छॾे। इमरान खान वाक़े पटाटन ऐं टमाटन जूं क़ीमतूं दुरुस्त न करण अवाम खे पीड़ण आयो हो। हाण घर वञो। अपोजिशन लीडर शहबाज शरीफ वज़ीर आज़म जी तक़रीर ते रद्द अमल ॾींदे चयो आहे त इमरान खान साहब अवां पाकिस्तान जी मुआशी ख़ुदमुख्तियारी IMF हवाले करे आया हुआ। उहा एजेंडा अवां पूरी करे छॾी। फॉरेन फंडिंग जी कारे दौलत जी मदद सां कयल गंदगी साफ़ करण जो वक़्तु अची वियो आहे। दुनिया में पाकिस्तान खे 3 महांगो तरीन मुल्क बणाए चुको आहे। पीपुल्स पार्टी वज़ीर आज़म जो नालो ECL में विझण ऐं स्पीकर खां इस्तीफ़ा जो मुतालबो करे छॾियो। श्री रहमान, फैसल करीम कुंडी ऐं नवीद कमर चयो आहे त असद कैसर इस्तीफ़ा ॾे। ॿी सूरत में संदसि ख़िलाफ़ बेएतमादी जी रिथ आंदी वेंदी। वज़ीर आज़म ऐं हुकूमती मेंबरनि जा नाला एग्ज़िट कंट्रोल लिस्ट में शामिल कया वञनि। श्री रहमान चयो आहे त हुकूमत मुल्क खे जंग जो मैदान बणाए छॾियो आहे। हुकुमरान सियासी जंग हाराए मुल्क खे कंहिं ॿिए पासे वठी वञण था चाहिनि। इमरान खान के इहो कम करे रहियो आहे। इमरान खान जेको दुश्मन बि नथा करे सघनि। मुस्लिम लीग नून जे अॻवान एहसन इक़बाल चयो आहे त मुल्क दुश्मननि खां पैसा वरिता विया। फॉरेन फंडिंग केस में ॾोहारी साबित थी चुका। हुकूमत सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते 7 महीननि खां अमल नाहे कयो। जेतिरा स्कैंडल मौजूदा दौर में आया 70 वरहे में न आया आहिनि। शेख रशीद यूटर्न वठी छॾियो। घरू वज़ीर काफ लीग खे ब्लैकमेल करार ॾियण जी तरदीद करे छॾी। संदसि चवण आहे त चौधरी शुजात भाउ आहे। उन जे ख़िलाफ़ का ॻाल्हि नथो करे सघां। वफ़ाक़ी वज़ीर मोनिस इलाही शेख रशीद जी वज़ाहत क़बूल करे वरिती। संदसि चवण आहे त ग़लतफ़हमी ख़तम करण ते शेख साहब जी महिरबानी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो नेशनल स्टेडियम कराची जो दौरो। PCB चेयरमैन रमीज़ राजा सां मुलाक़ात। वॾे वज़ीर जो चवणु आहे त सिंध सरकार कराची के क्रिकेट जो शहर बणाए छॾियो आहे। रांदियुनि खे हथी ॾियण लाइ शहर में बहितरीन वायुमंडल क़ाइमु कयो वियो आहे।
सखर में शर बिरादरी जी बिन धुरिन में पुराने तकरार ता झेड़ो फायरिंग में मामू भाणज मारिजी विया तमाचाणी थाने जे हद लाशारी लाड़े भरसा मोटरसाइकिल सवार हथियार बनल रस्ते वींदड़ मथा सीधी फायरिंग करे ॾिनी वाक़े बैदि मक़तूल नीगर निसार अहमद शर ऐं संदसि मामे दादन शर जा लाश अस्पताल मुंतकिल। कंबर जे जागीर वारे इलाइक़े गोर जमाल खान चांडियो में पैसनि जी ॾेती लेती ता चांडिया बिरादरी जी ॿिनि धुरिन में झेड़ो फायरिंग में ॿ ॼणा ज़हूर चांडियो ऐं सिराज चांडियो मारिजी विया हिकु ॼणो ज़ख़्मी फायरिंग सबबि इलाइक़े में ॾहका पखिड़िया। ठुल भरसा ॿिनि धुरिन में कार तकरार ता फायरिंग में ज़ख़्मी थियल पेश इमाम फोर बोड़ा बिरादरी जी ॿिनि धुरिन में झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि मस्जिद जो पेश इमाम मौलवी रुस्तम अली सख्त ज़ख़्मी थी पियो जंहिं लाड़काणे अस्पताल में दम ॾेई छॾियो। अगड़ा में सिंधी अदबी संगत पारां कुल सिंध मुशाइरो अयाज़ गुल अहमद सोलंगी अख्तर दरगाही जवाद जाफरी ऐं ॿियनि तकलीफ़कारनि रात जा वाहे महफ़िल मुंडे छॾी। जॾहिं सिज डूंगर में लाड़ींदो लामू वरी यादि ईंदई वरफ्ती जूं शामूं वेल वक़्तु तोखे ॾुख ॾेई डंगींदो तॾहिं तोखे बाग़ी घणो यादि ईंदो। अरे शहर जाना की तोखे संभारूं त शायर जो गुज़रियूं हिते पंज बहारूं तूं की जल्द सखियन जे टोले साईं सरदल ते पानी जा छपका छटी तुझे तोर तांबोर बलहार भी तो तदे तोखे बागी घणो याद ऐं अड़े शहर जाना जे तख़लीक़कार सिंध जे नाले वारे शाइर हलीम बाग़ी जो 60हों जनम ॾिहाड़ो मल्हायो वियो। हलीम बाग़ी पंहिंजे रचनाउनि वसीले जाम शोरे खे निराली अहमियत बख़्शी।